अस्सलामुअलैकुम बाबा। वालेकुम सलाम पुट। बाबा तवा सा एक अंगल कया नाराज त थींदो न? न पुट चो चो। बाबा मुखे मोकल घुर्जे। छाजी बाबा? बाबा मां 27 फरवरी जे लॉन्ग मार्च में बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सां शामिल थियण तो चाहियां। तू अकेलो नवी दे, तुसा गड मां तुझी मां भी गॾिजी हलंदासे। छा बाबा तव्हां अमा भी? हाँ, बिलावल भुट्टे ज़रदारी साहब महंगाई मिटाइण खातिर ऐं हुकूमत हटाइण खातिर असां मिस्कीनन लाइ कदम खयो आहे। हाँ पुत्र, असां एॾा वेल न आहियूं जो असां हुनखे अकेला छॾियूं। बाबा ॾिस जाए सॼी सिंध समुंड जियां उथरी पवंदी। न रहंदो को ॻोठ, न रहंदो को शहर, न रहंदी का वस्ती ऐं वाहण जंहिंजा माण्हू इन लॉन्ग मार्च में शरीक न थियनि। हाँ दोस्तो, असां सभिनी खे अचणो पवंदो, पंहिंजे महबूब लीडर जो साथ ॾियणो पवंदो, तॾहिं त गुरबत जे घाणे मां ॿाहिरि निकिरी सघंदासीं। न त हीअ महांगाई असांखे मिटाए छॾींदी। अचो त फुड़ी फुड़ी तलाउ थियूं। महंगाई घटायो, इमरान खान खे भॼायो ऐं ही मुल्क बचायो। 27 फरवरी ते लॉन्ग मार्च में शामिल